नाज़रीन, गंबट जी अलीगढ़ शाह लाइब्रेरी में सिंध सुजान संगत गंबट पारा नाले वारे रागी मौसीकार निसार अहमद शेख के विछोड़े ते संदसि याद में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। नेवाले सां रिपोर्ट करे रहा है किशोर कुमार। गंबट जी अलीगढ़ शाह लाइब्रेरी में सिंध सुञाण संगत पारां नाले वारे रागी मौसीकार निसार अहमद शेख के विछोड़े ते संदसि याद में ताज़ियाती मेड़ाको कोठायो वियो। जेके फनकार थियनि था या जेके रागी थियनि था, बेसिकली उहे हिकु ईअं सम्झो त समाज जे लाइ ऑक्सीजन वांगुरु हूंदा आहिनि। हिकिड़ो त मोहबती माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जो कमु ई मोहबतूं विराइणो हूंदो आहे, ऐं ॿियो उहो हिकिड़ी लेगेसी छॾींदा आहिनि न, माण्हुनि ते हिकिड़ो देर पा असरु छॾींदा आहिनि। उन्हनि जे फ़न मां उन्हनि खे देर पा असरु मिलंदा आहिनि। त साईं निसार अहमद शेख हिकिड़ो तमामु सुठो फ़नकार हो, तमामु सुठो माण्हू हो, ऐं हुन सॼी ज़िंदगी जेको आहे सो मोहबतूं मेड़ियूं ऐं मोहबतूं विरायूं। हू घणनि शोबनि में महारत रखंदो हो। बाक़ी हुनजो शौक़ु राग सां हुयो। उन खां अलावा भोग चर्चो ऐं लतीफ़नि जा लाट हुन सां हुया। दोस्तनि खे विंदराइण ऐं दोस्तनि खे सारे संभाले हलाइण जी वाट ऐं ॾांहुं को हुन खां सिखे, वॾी मोहबत सां मिलणु ऐं अचणु। गंबट ॼणो हो चवंदो हो त मुंहिंजो ॿियो घरु आहे। निसार शेख असांजे महफ़िलनि जी या किथे बि हुजे, कंहिं बिरादर में, कंहिं घर में, किथे बि सभिनी महफ़िलनि जी ज़ीनत हूंदो हुयो। मक़बूल माण्हू हुयो। हुनजी क्वालिटी जेका हुई वॾी इहा हुई त हुन राग सिखियो ऐं उन सां गॾु हू धुनूं तरतीब ॾींदो हो। जेके मशहूरु आशिक़ निज़ामाणीअ वारनि ऐं ॿियनि जूं धुनूं ॻायल आहिनि, उहे हिन निसार शेख जूं ठहियल आहिनि। हू हर फील्ड जो माहिर हुयो। ॿियनि खे सिहत जे बारे में सलाहूं ॾींदो हो। पाण सां वरी इहो थियो त दिलि जे बेवफ़ाईअ में मोकिलाए वियो असां। छाल सुभाणे झोल भरे, जे बि लुरीअ में लोचे विया तिन खे कोई यादि करे। निसार ॾाढो घण पासां माण्हू हुयो, असांजो यार हुयो, ॾाढो सभिनी पासनि खां भरपूर निभाईंदड़ माण्हू हुयो। हिकिड़ो सुठो मौसीकार हुयो, सुठो ॻाए सघंदड़ हुयो ऐं कचहरियुनि जो कोॾियो हुयो। ॾाढो बहितरीनु इंसानु हुयो ऐं माण्हुनि खे यादि करणु, माण्हुनि ते कोई अहसान न हूंदो आहे। माण्हू पंहिंजा फ़र्ज़ पूरा कंदा आहिनि, असां बि हिकिड़ो फ़र्ज़ु पूरो करे रहिया आहियूं। हिकु प्यारे दोस्त खे यादि करे रहिया आहियूं। जेको भाउ निसार हुयो उहो हिकु ख़ूबसूरत दिलि जो मालिक हुयो ऐं हुन जा जेके अहसास हुया उहे तमामु आला ऐं बुलंद हुया। हू कंहिं बि इंसान जे लाइ पंहिंजे दिलि में मेर न रखंदो हुयो। ऐं ॿी वॾी ख़ूबी हुनजी इहा हुई त माना हुन में निवड़त ऐं आजिज़ी तमामु घणी हूंदी हुई। दरगुज़र वारी जेका ख़ूबी आहे उहा बि तमामु घणी हूंदी हुअसि। अना जे ॾाढो ख़िलाफ़ु हुयो, अना परस्ती न वणंदी हुअसि, ॿुधो। ऐं बहितरीनु कंपोज़र हुयो। तमामु सुठियूं जेको आहे माना क्रिएटिव जेको आहे माना धुनियूं तख़लीक़ कयईं ऐं जेको आहे माना ॻायईं बि सही। उन्हनि में विशाल जो हिकिड़ो गज़ल हुयो, हिकिड़ो गज़ल मुंहिंजो बि ॻायईं, ॿियनि बि केतिरनि दोस्तनि जा गज़ल ॻायईं। मुंहिंजो जेको वालिद मोहतरम हुयो, निहायत ई इंसान परस्त शख़्स हुयो ऐं अल्हम्दुलिल्लाह हुन जेका असांजी तरबियत कई आहे, जेको उथणु वेहणु हुन सेखारियो आहे ऐं जेको हुनजो ॾिसूं था हुनजे दोस्तनि मां जेको हुनजे लाइ मोहबत इज़हार कनि था, तमामु घणी ख़ुशी थी थिए त मुंहिंजो पीउ हिकिड़ो सुठी तबियत जो मालिक हुयो, सभिनी सां ख़ुशि मिज़ाज रहियो, सभिनी खे इज़त मोहबत प्यार ॾिनई, तॾहिं सभु हुनखे यादि था कनि हिन वक़्तु हुनजे लाइ ताज़ियती मेड़ाका था थियनि। ऐं मां तमामु घणो थोराए थो हुन सभिनी दोस्तनि जो, मुंहिंजे वाल साहबनि जो, जेके हुनखे यादि करे हीउ प्रोग्राम कराइनि था। राग जी राहत सां रिझाईंदड़ सिंध जे नाले वारे रागी निसार अहमद शेख जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो ऐं हिते मौजूदु जेके सियासी समाजी अॻवान हुया उन्हनि पारां जेको आहे लफ़्ज़नि सां भेटा पिणु पेश कई। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।